अहम ख़बर शेयर कर रहा हूं। बलूचिस्तान जे इलाइक़े बारखान सां तालुक़ रखंदड़ मुग़वी कुटुंब खे बाज़ियाब करायो वियो आहे। खूह मां मिलियल लाशनि जो पोस्टमार्टम बि मुकम्मल थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। बलूचिस्तान जे इलाइक़े बारखान में खूह मां थियल लाशनि वारे मामले नओं रुख़ अख़्तियार करे वरितो आहे। खूह मां मिलियल लाशनि जो पोस्टमार्टम मुकम्मल थी वियो आहे। खूह मां हथायल लाश औरत गिरान नाज़ जो न पर नारी जो आहे। डॉक्टर आयशा फैज़ जो ये चवण आहे त नारी खे जिनसी ज़्यादती ऐं तशद्दुद बाद मथे ते 3 गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। बलूचिस्तान जे इलाइक़े बारखान में खूह मां हथ आयल लाशनि वारे मामले नओं रुख़ इख़्तियार करे वरितो। खूह मां मिलियल लाशनि जो पोस्टमार्टम मुकम्मल कयो वियो आहे। खूह मां हथ आयल लाश औरत गरानाज़ जो न पर नारीअ जो आहे। नारी खे जिनसी ज़्यादती ऐं तशद्दुद बाद मथे ते 3 गोलियूं हणी क़त्ल कयो वियो।